नाज़रीन पाण हींअर मलकानी शहरी वाटर फिल्टर प्लांट वटि बीठल आहियूं, जंहिंमें पाणी न हुजण करे शहरी तमामु घणा परेशान आहिनि। 2 सालनि खां वाटर फिल्टर प्लांट नाकारा बणियल आहे। मरम्मत न थियण सबबि शहरी गंदो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां शहरनि एहतिजाज कयो। अचो त शहरनि खां पुछो त हिननि जो छा चवणु आहे। किनो साओ पानी आहे जेको टांकियुनि में भरे ॻोठ खे सप्लाई कयो पियो वञे। उनजे लाइ असांजी अपील आहे त असांखे 2 वाधू तलाउ ॾिना वञनि ऐं उनजी मशीनरी जेका नाकारा थी चुकी आहे उहे कंडीशन कई वञे, जी नई मशीनरी अची वञे, उहो ॻोठ खे पाणी पूरा करे सघे। उनजे लाइ असांजे चूंडियल नुमाइंदनि खे MNA खे MP खे चेयरमैन उन्हनि खे अपील आहे त 2 तलाउ असांजा मंज़ूर कया वञनि। तो सुकल पिया पर पीअण जो पानी में असांजो बंदि आहे। हालत असां ॾिसो ई तलाउ जो में पानी कुता बि नथा पी सघनि, माण्हू पिया पीअनि। हेॾा ज़ुल्म असां कया पिया वञनि असां सां जो असां माना चूंडियल नुमाइंदा से पिया गाइब थी विया आहिनि। ख़ुदा जे वास्ते चूंडियल नुमाइंदा असांखे हथु करे ॾियो, ख़बर पवंदी कहिड़ा असां अमाउंट खणी विया हुआ। हीअ तलाउ जी हालत ॾिसो, मंजूरी थी सफ़ाई कम जे लाइ मरम्मत लाइ पैसा खाई विया ऑफिसर। अॼु असां जंहिं जॻह ते एहतिजाज करे रहिया आहियूं, हिकिड़े पासे असांजी मुश्किलात इहा आहे त असांजा तलाउ तमामु ज़बून हाल आहिनि ऐं उन्हनि में गंदगी केतिरो जाम आहे। ॿिए पासे असांजो फिल्टर प्लांट जेको असांखे सहारो ॾिए, ॻोठ सॼे खे सहारो ॾिए, उहो बि तमामु ख़राबु पियो आहे, जेको तक़रीबन साल 12 महीना 1.5 साल खां वठी इहो ख़राबु आहे। इन में 2-2.5 लख रुपए जो कमु आहे जेको असांखे हेल्थ डिपार्टमेंट वारनि असांखे कोन ठाहे ॾिनो आहे। हिते पीअण जो साफ़ु पाणी कोन थो मिले। हूं ज़राई पाणी 40-50 साल खां खोट आहे, पर हाणे पीअण जे पाणी जी बि असां वटि शदीद खोट थी वई आहे ऐं फिल्टर प्लांट असां वटि नाकारा आहे। हिते जो माण्हू पाणी पीअनि पिया, उहो जानवर बि पाणी नथा पीअनि, मजबूर में अहिड़ो पाणी माण्हू पीअनि पिया। पाणी पीअण जो जेको बुनियादी ज़रूरत आहे, पर इन जदीद दौर में मलकानी शहरी जा शहरी साफ़ु पाणी न मिलण सबबि गंदो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त असांखे वाटर फिल्टर प्लांट ठाराए साफ़ु पाणी मुहैया कयो वञे। मुर्तज़ा लिगारी सां गॾु विशाल रबारी, टाइम न्यूज़, मलकानी शरीफ़।